मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं असांजे बाबे जी ज़मीन तक़रीबन 30 जरेबा, असां 2 भाइर ऐं 4 भेणियूं आहिनि। असांजूं भेणियूं चवनि थियूं असां पंहिंजे भाइरनि खे पंहिंजो हक़ माफ़ु करे छॾियोसीं। उहो अमल कीअं आहे? न साईं, हे बि अॼुकल्ह वॾो ज़ुल्म थो हले। भेणियूं जेकॾहिं चवनि बि सही न असां पंहिंजे भाइरनि खे हक़ माफ़ु करे छॾियो आहे, त बि ॿाहिरि उथी करे उन ज़मीन खे तक़सीम करे ऐं ॿुधाइनि त हे जेके 5 जरेबा आहिनि ऐं हेॾां वारा जेके 5 जरेबा आहिनि, हे असांजी फ़िलाणी भेण खणे, हे असांजी फ़िलाणी भेण खणे। हा, विरासत खां बाद में जेकॾहिं भेणूं चवंदियूं हाणे बि असां न खणींदियूंसीं न, पोइ कंहिं क़िस्म जो टेंशन न आहे। अॼुकल्ह तकड़ि में बसि हुकुम लॻी वियो। साईं मुंहिंजी भेण काफ़िन मां फ़ोन कई, चईं असांजी भेणियूं असांखे चवंदियूं बिल्कुलु असां जेको तव्हां खां विरासत में हिसो न वठंदासीं। यार भेण कीअं चवंदी भाउ खां पैसा असां जेको आहे विरासत में बनी वठूं? भेण खे अहिड़ी हिमत थोरी थींदी। न्याणी चवंदी मूंखे तव्हां पीउ जो जेको आहे ज़मीन मां विरासत ॾियो। अॼुकल्ह असां चङा भला मुस्लमान दीनदार असांजी भेण साईं असांखे जेको आहे माफ़ु करे छॾियो आहे। हे माफ़ु न आहे, हे माफ़ु न आहे। तव्हां हीअं कयो, तव्हां हिसा तक़सीम करायो, ॿाहिरि आहियो न, पंहिंजो हिसो बि अलॻि करायो, जेतिरियूं भेणियूं उन्हनि जो हिसो अलॻि करायो। पोइ पंहिंजी भेण खे हाणे ॿुधायो त फिलाणा जेके 4 जरेब आहिनि न, इहे तुंहिंजे हिसे में आया आहिनि, हेॾां वारा 3 जरेब तुंहिंजे हिसे में आया आहिनि। हा, हाणे ॾिसूं तव्हांजी भेणियूं तव्हांखे ॾियनि, हाणे ॾिसूं तव्हांखे तव्हांजी भेणियूं ॾियनि। हाणे बिल्कुलु बि पोइ तव्हांखे जॾहिं अलॻि करे ॾींदव न, पोइ ॾिसूं तव्हांखे बख़्श कनि। असां तकड़ि में हुकुम लॻाईंदा आहियूं, साईं बसि हे हो तकड़ि में असांजी भेणुनि असांखे माफ़ु कयो। कंहिं क़िस्म जो माफ़ु न थींदो आहे। अलॻि करे थो ॾियो न। कहिड़ी भेण आहे जेकी चवंदी मूंखे अलॻि करे ॾियो? न्याणी ॻाल्हाईंदी भला भाउ सां, एॾे सारे वॾे भाउ सां। बाज़ जॻहियुनि ते जॾहिं विरासत जा मामला हलिया न, काफ़ी मौलनि ॿुधायो यार हे बि हिकिड़ो फ़र्ज़ु अमल आहे। क़ुर हकीम में अलाह ताला फरमायो जंहिं जॻह ते पुट खे 2 जरेब ॾिना वञनि, मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, 2 हिसा ॾिना वञनि, उन जॻह ते हिकिड़ो हिसो धीउ खे बि ॾियो। त काफ़ियुनि माण्हुनि चयो त यार असां पंहिंजी न्याणियुनि खे निकाह करे छॾियो आहे, त हाणे जेकॾहिं मां पंहिंजी न्याणी खे को जरेब 2-3 ॾियां त मुंहिंजो ॼाटो निभागो खाई। असां पंहिंजे ॼाटे खे इहा कीअं ज़मीन ॾियणु चाहियूं था? त हिन खे साम्हूं इहो नज़र थो अचे ॼाटो खाईंदो। हिन खे ज़ालिम खे इहा ॻाल्हि खोपड़ी में नथी लहे त हे क़ुर में अलाह ताला हुकुम ॾिनो आहे। हे असां अलाह जी ॻाल्हि खे पोते था कयूं, त असांजी बिल्कुलु ग़लति अमल आहे। जेको हिसा तक़सीम न थींदा आहिनि, ईअं चवंदा असांजी भेणूं असांखे माफ़ु थियूं कनि। हिसा तक़सीम कयो, अलॻि अलॻि कयो, हाणे तव्हांजूं भेणूं तव्हांखे माफ़ु थियूं कनि न, कोई जेको आहे टेंशन न आहे। बाक़ी इहा वॾी कोताही करी वञे थी। चङा भला दीनदार बि इन ॻाल्हि ते जेको आहे अमल नथा कनि। दीनदार बिल्कुलु सुन्नत बि पाबंद, सभु शइ जा पाबंद। जॾहिं विरासत जो मामिलो ईंदो न, पोइ जेको आहे गर्दन काफ़ियुनि जी जेको हेठि लॻी पई आहे। इंतिहाई इहो ज़ुल्म आहे। इहो बि क़ुर हकीम में जेको फ़ैसिलो आयो आहे।